नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त कमिश्नर सखर डिवीज़न शफ़ीक अहमद मैसर सोबो देरो में खुलियल कचहरी कंदे रेवेन्यू ऑफिसरनि खे ख़बरदार कयो है त रेवेन्यू रिकॉर्ड में फेरफार कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। रेवेन्यू रिकॉर्ड को बि तपेदार पाण वटि रखण जो माज़ न आहे। फ़ौती खातनि जी तब्दीली ऐं सेल सर्टिफिकेट लाइ तालका सेल सां राब्तो कयो वञे। करप्ट तपेदारनि ख़िलाफ़ जांच कराए ॾोह साबित थियण ते हुननि खे सस्पेंड कयो वेंदो। रोज़ाने जी बुनियाद ते बाज़ारनि जा दौरा करे क़ीमतनि ते कंट्रोल कयो वञे। एसी ऑफिस सोबो देरो में थियल खुलियल कचहरी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 खैरपुर ज़मीर जागराणी ऐं असिस्टेंट कमिश्नर सोबो देरो मुज़म्मिल हुसैन बुगियो समेत आपाशे पब्लिक हेल्थ पुलिस तइलीम रेवेन्यू PPHI बिल्डिंग्स वर्क्स ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जा ऑफिसर पिण मौजूद हुआ। खुलियल कचहरी में शरीक तालके सोबो देरो जे अवाम पारां पुछड़ी ताईं पाणी न पहुचण, ज़मीननि ते कब्ज़नि, हद दाख़िलनि इस्पतालनि में सहूलियतनि जी खोट, गंदे पाणी, मंशियात ऐं उस्तादनि जी खोट बाबति शिकायतूं कयूं वियूं। इन मौक़े ते कमिश्नर सखर इशफाक अहमद मैसर एग्जीक्यूटिव इंजीनियर आपाशे खे हिदायत कई त जल्द इरीगेशन सेक्शन वटि पाणी जी गेज वधाई वञे जीअं पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।